ब्रेकिंग न्यूज़ नसीराबाद में एमपी सरदार चांदे के घर से चढ़ाई खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है। सरदार चांदे के घर से चढ़ाई खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो भी कयो वियो आहे। इन हवाले सां नाज़नामा खे ॿुधायूं पिया एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त एमपी जे घर से बिना जवाज़ चढ़ाई कई वही है। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़नामा सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में पीपीएमपी सरदार चांदे के घर से चढ़ाई खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है। नाज़नामा खे ॿुधायूं त सरदार चांदे के घर से चढ़ाई खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो भी कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त एमपी जे घर से चढ़ाई बिना जवाज़ आहे। अहम ख़बर है जी शेयर करे रहा है। नसीराबाद में एमपी सरदार चांदे के घर से चढ़ाई खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है। तफ़सील मालूम कयूं था टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी का। अल्लाह बख्श कुरैशी अपडेट कजो। जी अल्लाह बख्श कहिड़ा तफ़सील आहिनि आगाही ॾिजो। जी बिल्कुल अॼु नसीराबाद में नवाब सरदार खान चांडियो और नवाब बुरहान खान चांडियो के घरनि मथां जेका पुलिस चढ़ाई थी हुई उनके खिलाफ पीपल्स पार्टी के वर्करनि ऐं संदसि हामियुनि हाजी वज़ीर अली फुलपोटो, अली शेर डेपर, बख्श अली चांडियो, हाजी रफ़ीक शेख, डॉक्टर रमेश लाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सुबुह सां हिकु एहतजाजी जुलूस भी कढियो वियो, जंहिंखां पोइ पूरे शहर में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई ऐं शहर के मुख़्तलिफ़ चौवाटनि ते टायर साड़िया विया। इन मौके ते पीपल्स पार्टी के वर्करनि ऐं अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो अवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। हुननि जे घरनि जे मथां पुलिस चढ़ाई करे चादर ऐं चौधारीअ जो तक़दुस पायमाल कयो आहे। हुननि चयो त हीअ हिकु साज़िश आहे, जॾहिं त असांजे ॿिन्ही चूंडियल नुमाइंदनि जो बेल थियल आहे, हुननि जूं ज़मानतूं थियल आहिनि। उनजे बावजूद भी पुलिस चढ़ाई हिकिड़ो गैर कानूनी गैर इख़लाक़ी अमल आहे। हुननि मुतालबो कयो आहे त जेसीं ताईं सिंध पुलिस के मुलविस अहलकारनि ऐं हुननि इहो मुतालबो कयो त आईजी सिंध जे ख़िलाफ़ जेसिताईं इन कयल गैर आईनी अमल ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए तेसिताईं असांजो एहतजाज जारी और सारी रहंदो। जी।